शहनाई अगे खणी वेंदा हुआ जलूस में। वो शहनाई हले पई 18 अक्टूबर नवरात्रि चालू हुई ऐं बाबा उते पंहिंजा प्राण छॾिया हुया। त बाबा भी माता खे ॾाढो मञींदा हुआ ऐं माता खे ॾाढो मञींदा हुआ बाबा। नवरात्रनि में बाबा पंहिंजा प्राण छॾिया। उन्हनि खे पहिरियां खां ई सभु कुझु ख़बर पइजी वेंदो हो भई छा थियण वारो आहे। हाणे बाबा वटि भंडार भरपूर आहिनि। जीअं हाणे चयोसीं मेरी झोली छोटी पड़ गई रे मुझे इतना दिया मेरे बाबा ने। हाणे ॾियनि त बाबा अणखुट था पर असांखे वठण नथो अचे। हाणे पंहिंजो अधु ध्यानु सत्संग में आहे, अधु ध्यानु ॿियो किथे आहे, स्थिर नथा थियूं। हाणे हिकु फैमिली पाकिस्तान मां लॾे अचे पई इंडिया में, त बाबा उन्हनि खे उते जहाज ताईं छॾण विया, शिप ताईं छॾण विया, समुंड में जेके जहाज हलंदा आहिनि। त सॼी फैमिली ॾाढो रोए पई। बाबा उन्हनि जो दिलि जो हाल सम्झी विया। भई छो था रोइनि इहे? छो त सॼी पंहिंजी वॾी प्रॉपर्टी जेका अथनि उते छॾे था अचनि, सभु धंधा वग़ैरह उते छॾे था अचनि। हाणे बाबा उन्हनि जे दिलि जो हाल सम्झी विया। बाबा हिकु लोटो भरियो समुंड मां ऐं सॼी फैमिली खे चयो इहो सभई तव्हां जल पीओ। सभिनी हिकु हिकु डुक पी करे अधु लोटो बाबा खे वापसि करे छॾियो। त बाबा उहो बचियल पाणी वरी समुंड में विझनि था ऐं बाबा खिलनि था भई हिननि अधु लोटो मूंखे वापसि कयो ऐं बाबा उहो समुंड में विझी छॾियो। हाणे हीअ फैमिली अची करे रही कोलकाता में। उन माता जो नालो हुयो ज्ञानमा। ज्ञानमा वटि बाबा 4-5 सालनि खां पोइ आया उते दर्शन ॾियण। उन माता खे पुछनि था ॿुधाए कहिड़ो हाल आहे? चएसि थी बाबा पाकिस्तान में जीअं हुयासीं न उन खां बि असां अॻे खां अगरा थी विया आहियूं। माना हुते अगरि करोड़पति हुयासीं त हिते अरबपति थी विया आहियूं। त बाबा ॾिसो मथां छा था शब्द चवनि था भेणा अञा त अधु लोटो पीतव। अगरि सॼो लोटो पीतो हुजेव हा त अलाए किथे हुजेव हा। त असांखे बि बाबा सॼो लोटो ॾियण आया आहिनि पर असांखे वठण नथो अचे। बाबा खां वधीक इम्पोर्टेंट जेके अचनि वञनि था उहे आहिनि। ॻाल्हियूं बाबा जो इम्पोर्टेंट कान्हनि, कथा बाबा जी इम्पोर्टेंट कान्हे, माण्हू वधीक इम्पोर्टेंट आहिनि। केरु अचे वेठो, केरु वञे वेठो, तव्हांखे लिस्ट ठाहिणी आहे सॼी, केरु केरु आयो हो, केरु न आयो हो। त थोरो पंहिंजे मन खे स्थिर करणो आहे। जिते सीरियस थियणो आहे उते सीरियस थियणो आहे। असां सीरियस न थींदासीं त उहे बि सीरियस न थींदा। ॿार सीरियसली पढ़ाई कंदो आहे त ई पास थींदो आहे। अगरि ॿार सीरियस न हूंदो त पास न थींदो आहे। जीअं हुन माता खे गुरु नानक साहिब खे वेनती कई भई अॼु मूंखे 3 पैसा ॾे। माना सॼे सत्संग में हुनजो ध्यानु किथे हूंदो? 3 पैसनि ते। असांखे बि पंहिंजो ध्यानु किथे रखणो आहे? भई छा वठण आया आहियूं, उहो इम्पोर्टेंट आहे। उन्हनि जो ध्यानु वठण आया आहियूं, उन्हनि वटि असां पंहिंजो मन ॾियण आया आहियूं। त सभई मिली करे मन कंहिंखे ॾियूं? बाबा खे ॾियूं। मन ॾो मातो सा लॻायो सतगुर जो सावरा तोखे पाए मां सभु कुझु पातो।
मां सभु